ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। कश्मीर पुलिस 40 ॾींहं जी कारकर्दगी रिपोर्ट आईजी सिंध खे मोकिले छॾी आहे। कश्मीर ज़िले में ॾोहारियुनि सां 23 मुक़ाबला थिया। पुलिस रिपोर्ट में ॼाणायो वियो। अवां खे आगाह कई पिया। मुक़ाबले दौरान 5 ताईं घुर्बल जवाबदार मारिजी विया। मुक़ाबलनि दौरान 312 मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुक़ाबले दौरान 16 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 48 मुक़विन खे बाज़ाब करायो वियो। 28 ॼणनि खे फौरी तौर अगवा थियण खां बचायो वियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे जवाबदारनि जे कब्ज़े मां एंटी एयरक्राफ्ट गन समेत जदीद हथियार कया विया आहिनि। कराची मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कश्मीर पुलिस 40 ॾींहं जी कारकर्दगी रिपोर्ट अवां खे आगाह कई पिया। आईजी सिंध खे मोकिले छॾी आहे। कश्मीर पुलिस 40 ॾींहं जी कारकर्दगी रिपोर्ट आईजी सिंध खे मोकिले छॾी। कश्मीर ज़िले में ॾोहारियुनि सां 23 मुक़ाबला थिया। पुलिस रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे मुक़ाबले दौरान 5 ताईं घुर्बल जवाबदार मारिजी विया। मुक़ाबलनि दौरान 312 मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुक़ाबले दौरान 16 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 48 मुक़विन खे बाज़ाब करायो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कराची मां कश्मीर पुलिस 40 ॾींहं जी कारकर्दगी रिपोर्ट आईजी सिंध खे मोकिले छॾी। कश्मीर ज़िले में ॾोहारियुनि सां 23 मुक़ाबला थिया। पुलिस रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त मुक़ाबले दौरान 5 ताईं घुर्बल जवाबदार मारिजी विया। मुक़ाबलनि दौरान 312 मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुक़ाबले दौरान 16 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 48 मुक़विन खे बाज़ाब करायो वियो। 28 ॼणनि खे फौरी तौर अगवा थियण खां बि बचायो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। कराची मां कश्मीर पुलिस 40 ॾींहनि जी कारकर्दगी रिपोर्ट आईजी सिंध खे मोकिले छॾी आहे। कश्मीर ज़िले में ॾोहारियुनि सां 23 मुक़ाबला थिया। पुलिस रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त मुक़ाबले दौरान 5 ताईं घुर्बल जवाबदार मारिजी विया। मुक़ाबलनि दौरान 312 मफ़रूर जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। मुक़ाबले दौरान 16 जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। मुख़्तलिफ़ कार्रवाइनि दौरान 48 मुक़विन खे बाज़ाब करायो वियो। कराची मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। कश्मीर पुलिस 40 ॾींहं जी कारकर्दगी रिपोर्ट आईजी सिंध खे मोकिले छॾी आहे। तफ़सील कंदासीं कराची मां इसाक सरकी खां। जी इसाक, छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल मारवी कश्मीर पुलिस पारां जेको 40 ॾींहनि जी जेकी रिपोर्ट आहे उहा आईजी सिंध खे उमाणे छॾी आहे। जॾहिं त कश्मीर ज़िले में ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ जेको 23 मुक़ाबला थिया आहिनि। मुक़ाबलनि में 5 जेके घुर्बल जवाबदार हुआ उहे मारिजी विया आहिनि ऐं 16 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। 24 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे टोटल तौर ते गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ ऑपरेशन जे दौरान जेको आहे 48 जेके कैद में मौजूद धाड़ियल जेके माण्हू हुआ उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। जॾहिं त 28 जेके माण्हू आहिनि जेको आहे उन्हनि खे फौरी तौर ते अगवा थियण खां रोकियो वियो आहे, बचायो वियो हुयो। जॾहिं त 312 जेके मफ़रूर जवाबदार हुआ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां एंटी एयरक्राफ्ट समेत जेके जदीद हथियार आहिनि उहे पुलिस हथे करे वरिता आहिनि। जॾहिं त कश्मीर पुलिस अॼु जेको आहे इहा रिपोर्ट जेकी आहे मुकमल ठाहे करे आईजी सिंध खे उमाणे छॾी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी इसाक तफ़सील ॾियण लाइ।